मसलो हल कर चे फिलहाल न और अगर पैसा चयो जेको सो अताव मोहम्मद जे नाले अताउल्ला जेको उन जे नाले सां कटूं था वो उन्ही के खिलाफ असा अलाउद्दीन ते वो चवे डीआईजी काल मुखे चयो वो तो गिरफ्तार कयो करे छड़ियो हुन खे न गिरफ्तार कोन छो कोन गिरफ्तार कयो बस चे कयूं था आसरा ॾियनि उन्ही मना जॾहिं हुन जे ख़िलाफ़ सबूत मिलिया आहिनि त हुन खे छो कोन करे हिकिड़े खे गिरफ्तार न करे ॿुधाए जी कुझु त कनि न कयूं पिया गिरफ्तार कयूं पिया माना आसरा ॾियनि पिया को माना पॉजिटिव रेस्पॉन्स तव्हांखे ॾे थो आसरा बस ही एसपी जेको सो ॾिए पियो हा चे कयां थो रुगो माना अञा आसरा ॾिए पियो अगर पैसा मिलन मट करे छॾे चओ त मुंहिंजा बच्चा कोन्हनि घुरायूंसि हिते बाजी भला अचे चऊंसि अचे भला हिते एतिरी न्याणी अचणु खपे उनखे इन्हनि ते गैरत न हिते हुजे अचणु खपे हुनखे कोन करे हेलो ऐं हुन छो न पुलिस वञी जिथे फायरिंग थी हुते चौकी छो न ठाही हुन अदी सर तव्हां हिकिड़ो मिंट अचो तव्हां थोरो हिकिड़ो मिंट अचो पुलिस ख़बर न केर न असांखे त ख़बर कोन्हे त उहे माण्हू मेन अताउल्ला आहे मेन जेको असीं जंहिंते दहशतगर्दी एफआईआर करण था चऊं अलादीन थोरो अचो थोरो मुतालबो कनि पिया थोरो दुनिया हेॾां खां होॾां थी वञे असीं कोन छॾींदासीं बचो बेशक असांखे ख़ुदायो कसम सया असां जेके महीने बचाव शहीद करणा पन कराईंदासूं पर हिन जे खिलाफ़ ऐं अताउल्ला जंहिंते डीआईजी चए पियो त क़ुरान खणी थो चवंदुमि असांखे सबूत मिलिया आहिनि जेके लल्लू पंजू वारा अताउल्ला कंहिंजे अचे पियो डीपीओ बि घुरायो आहे मूंखे अताउल्ला नालो ही खणनि पिया न हुनजो बाजी बच्चे करारो अताला उते वेही गोलियूं हलाइण वारो वेठो होते हां उते आहे सरजमीन ते माण्हू रात जो वेलू भरे बाजी तो माण्हू गिरफ्तार करे ॿुधाइनि हा न बाजी इन खां पोइ सवाल हिकिड़ो तो पैदा थिए अताउल्ला केरु आहे अताउल्ला मास्टर माइंड आहे जेको उते वेही असां ते गोलियूं पियो हलाए ऐं कंहिंजे ज़मीन अलाउद्दीन केॾीमहिल बयान पियो ॾिए त उते मुंहिंजा हारी आहिनि केॾीमहिल पोइ चइबो मुंहिंजी पंजलम ज़मीन कोन्हे केॾीमहिल पोइ चए मूं 35,000 एकड़ जो खातो करायो आहे ऐं ॿी ॻाल्हि त अगरि अताउल्ला उते 35,000 एकड़ हा 35,000 एकड़ जी ऐं जमीनों को हारियन खान ॿी ॻाल्हि इहा जी बनी पंहिंजी बनी आहे बाजी मोहम्मद हयात जुड़े जो आहे उनजे ज़मीन ते कब्जा कया जी मोहम्मद हयात जी उनखे अटैक थियो उन ज़मीन ते कब्जो कया एट ए टाइम बाजी ॿी ॻाल्हि अताउल्ला केरु आहे अताउल्ला रोशन जुड़े जो भाणे जो असांजन ते उन्हनि ते घरनि ते खाता बो पर इहा शइ त पार्टी खे कोन ख़बर आहे न ठीक है ऐं बाजी ख़बर हूंदी पार्टी खे त कोई गरीब न पार्टी जो ॾोह कोन्हे फर्ज़ आहे न तव्हां पंहिंजी पार्टी जी सची ख़िदमत कया जेको या मरी के वोट ॾियण जो प्लान अदा ज़मीन कॾहिं वरिती आहे निक साल खन जो साल मैडम वो थे ना जो मुख्तार का था यहाँ पे खोसा था भी इससे पहले उसने कोई फॉरेस्ट की थी फिर उसके बाद मुर्जमड़ो में जमीन को दी अलर्ट की है काफी जमीन यहाँ पे मुर्जमड़ो में कौन सी जमीन हर जमड़ो चल रही है दे बनाई गई है हर जमड़ो में ये तो काफी ये जो नाटी है ना ये है ना के खबर को इमाम दीन लांडर वो है मेन जो ऑर्डर देता है ना इमाम दीन लांडर है वो काम करवाता है ये इसका किरदार दुनिया की खबर है ये जो कब्जा जहाँ पे कब्जा होता है बंदे भेजता है जानू लांडर है ये म्यान से हाणे ये शऊर ॾिसो न हाणे हिननि ही शऊर जी ॻाल्हि आहे माण्हू ॾिसी हाणे ही सभिनि माण्हुनि खे ख़बर आहे जेकॾहिं हीअ ॻाल्हि कॉमन नॉलेज आहे मूंखे आऊं त कलमो भरे चवां थी हाणे मूंखे ॿुधाइनि पिया इहे ॻाल्हियूं असां त कंहिंजी गिला बि कोन कई आहे ईअं वेही अरगो उते जे माण्हुनि खां पुछो वे सभु असां गॾनि हिननि पुलिस छापा आया आहिनि ॻाढ़े बोड़ारनि ते पुलिस खां ई कसम ॾी पुछो त तव्हां घणियूं ढगियूं अंदरि घरनि में जेको हुन सरकारी मशीनरी जे ज़रिए बाक़ाइदे हू छा चइबो आहे डैम खे बंदि ॿधा पिया आहिनि घरनि खे बंदि ॿधाराए माण्हू मारण लाइ उते मोटरसाइकिल घणा निकिता आहिनि अॼु एसपी असांखे क़बूल ई कोन्हे ही एसपी के कोनी हिकु एसपी जेको आहे जेको 3 ॾींहं थी त लाश रखियो वेठा आहियूं उन ते हुनखे गैरत कोन्हे बाक़ी वो चए थो सिस्टम में क्या मजबूर हूं पोइ तो इन किरदार ते लानत ते लानत तो कानून तो यही है कि एफआईआर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट
आप जो लवाकिन कहते हैं आप उसका नाम दें, उसके बाद पुलिस के पास ये इख्तियार है कि वो इसकी इन्वेस्टिगेशन करे और जो बंदा उसमें मुलव्वस नहीं है कॉलम 2 FIR के अंदर पूरी PC के अंदर होता है, कॉलम 2 में उसका नाम रख के आप निकाल करके आप अदालत को पेश करें। अदालत की मर्जी है कि वो इससे उस चलान को एक्सेप्ट करती है या नहीं करती है। लेकिन यहाँ पे तो ये हालत है कि 3 दिन हो गए। लेकिन वो जो MNA वो कह रहे मैं कराची में हूँ, कराची में था। अगर वो सरजमीन पे नहीं है और जो और लोग सरजमीन पे हैं उनकी FIR कटे या उसकी कटे, मतलब मैं बाजी आप मुझे कहें कि जाके जरदारी साहब को मार दें, मुझे बताएं मैं चला जाऊंगा तो आप मुलव्वस नहीं है उसमें। ये जो अभी जो डेरों की जो FIR आपका मुझे बताएं, मतलब वो आप उस एंगल से बात जो डेरों की FIR दर्ज हुई थी यहाँ सांगड़ में बलजाती इलेक्शन में, उसमें तो इसी तरह हुआ था ना, जो नामलेट जिसको दिलबर खान नजर मारने के लिए नाम दिया था वो भी यहाँ नहीं था। दिलबर खान ने गोली थोड़ी चलाई थी, उसने तो चलाई थी, उसको बच्चे जैसे जो बता रहे हैं बच कह रहे हैं। हाँ तो ये कुछ भी लिखवाना चाहे तो लिखे ना, फिर FIR देखिए FIR इनके इत्मीनान और इनकी तसल्ली के मुताबिक होनी चाहिए। मैडम ये भी इतलात है कि आज ये सरकारी मुद्दत में FIR दर्ज की जाएगी क्योंकि इस वाक़े को 36 घंटे हो चुके हैं, तो कल अगर ये कोर्ट में पेश करते हैं जिनको गिरफ्तार किया गया तो उसको क्या आप लोग इनके साथ मिलकर चैलेंज गिरफ्तार किया गया? जो यहाँ पर हमें तो कब्जो माफिया हम तो जो पूछ रहे हैं ना, हम तो इनसे सबसे पूछ रहे हैं। आप लोगों ने कहा 2-3-4 लोग और एक वाकये की एक ही दफा FIR होती है, फिर एक दफा FIR इनको नहीं पता तो क्या उस FIR को चैलेंज करेंगे आप? मुझे अगर बातें पता भी है ना तो मैंने इनसे पूछ के तस्दीक करनी है। असांखे आप रिपोर्ट आहे त अलाउद्दीन दिन रात जो 1 बजे आयो आहे किथे उते हितां किथे जेको रात जे टाइम ते जंहिं ते प्लान कयो आहे हिन मां माण्हू चवे थो कराची वेठो है कराची लकड़ो पवंदो आहे रात जो 1 बजे जो प्लान आहे ही 200 माण्हू आहे। असां जॾहिं माण्हू मुआ आहिनि शहीद जॾहिं मचा आहिनि पोइ बि असांखे लाश कोन खणंदा आहिनि। चौधारी मोर्चा ॾिनल आहे तक़रीबन 200 माण्हू घुराए। SP साहब आया है, थोड़ा रास्ता दो, थोड़ो जगह जो थोड़ो रास्तो ॾियो सर अचो एसपी साहब आप मेरी आए हुए थे 2 मिनट चुप कयो था, 2 मिनट मार कयो। थोड़ो जगह अॻिते अचो। ये जुल्म थी वियो आहे आज एतिरो वॾो जुल्म थी वियो आहे। शिकलूं ॾिसो वॾी रात आहे, असां सभु इंसान आहियूं, मुंहिंजा त बच्चा आहिनि, मूंखे त ख़ुदा वॾो खौफ़ आहे। असांखे त वॾो खौफ़ हाणे हिन जी FIR आहे जेको चवनि था तव्हां कढी छॾियो त ही बि वञी लाश दफ़नाइनि, ही बि न्याणियूं आहिनि घर वञनि, जेको ॾिसो न हिननि जी हालत त ॾिसो। असांजे DIG ॻाल्हायो 2 मिनट मार कयो था। ॿुधो